तॾहिं अलाह ताला हाणे फरमाए थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फस्तक़िम कमा उमिरत। इहे माण्हू तुंहिंजे आॾो अचनि था, अचे तुंहिंजी बेफ़रमानी कनि था, अचे मुक़ाबिलो ऐं मुखालफ़त कनि था। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो माण्हू ख़ुदि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उनजे सहाबा किराम खे न सिर्फ़ु घटि वधि चवंदा हुआ, पर उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ। हाणे तकलीफ़ुनि जो अंदाज़ो तव्हां हितां खणी करियो। जो हिकिड़े साहिबी सगोरे खे वठी खीचे में रसो विझी ऐं छोरनि खे चवनि त इनखे छिकियो, पोइ हुनखे ज़मीन ते दसे छोकिरनि खां गेल रायनि, पोइ सॼे शहर घिटियुनि में पथरेले मुल्क में उनखे गेलींदा टोड़ाईंदा वठनि। हाणे उहो उथे त कीअं उथे? हा, किरियल माण्हू उथी कीअं थो सघे जॾहिं जो छोकिरा हिकिड़ा 8-10-15 हुनखे रसो ॻीची विझी गेलींदा वठनि। सिर्फ़ु गुनाह एतिरो त चयोसीं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तव्हां अंदाज़ो करियो न। ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबी नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो अलाह ताला बादशाह वेठो आहे, उनजे साम्हूं संदसि शहर मके मुकरम में बैतुल्लाह शरीफ़ जे चौधारी। तव्हां अंदाज़ करियो, हे बि त हिकिड़ो सब्र जो मक़ाम आहे न। तकलीफ़ुनि ते उन वक़्त में जेको सब्र कयो वियो ऐं बेइज़तीअ जे मथां जेका सहप कई वई उहा एॾी वॾी आहे, एॾी वॾी आहे जो हाणे माण्हू बेइज़तीअ ते, बेहुरमतीअ ते, तकलीफ़ ते केॾी बि बर्दाश्त करे, केॾो बि सब्र करे त बि उन प्याले खे न पहुचे। जेकर उहे ॻाल्हियूं कजनि एॾी वॾी तकलीफ़। बीबी माई सुमैया, हज़रत अम्मार जी माउ, यासिर जी घरवारी, हुनखे मालिक थो चएसि त तो बाबू दाद फिरी वई आहे। मां फिरी कान वई आहे, मां ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह, अलाह हिकिड़े खे मञा थी, असांखे ॿुधायो आहे मोहम्मद रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जी माना इहा आहे, अलाह हिकिड़ो आहे, असांखे ॾस ॾिनो आहे मोहम्मद रसूलुल्लाह। हाणे कहिड़ो गुनाह आहे इन में? सिंधीअ में त इहा माना आहे ॻाल्हि में। अरब ईअं पिया सम्झनि चई त तूं वरी अहिड़ी थी वई ईअं चई बसि मां हाणे जेका आहे जो ॿ उठ जो आहे हिक ॿिए में पुठीरा करे माई जी टंग हिकिड़ी हेॾा हिकिड़े उठ में ॿधऊं, ॿिए ॿिए उठ में ॿधऊं, हाणे टंगूं मथे वीचारी ज़मीन ते पई हूंदी। हा, चवंदसि त हाणे ॿुधाए छा थी चवे? चए थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उठ खणी उथारियो, ॿिन्ही में लड़के पई की छा थी चवे? चई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उठनि खे हिकिड़ो हेॾे ॿियो हेॾे छिकियो, ॿियो बाक़ी हाणे पाण सम्झो। हा, हेका दुनिया में सहप हेॾी ऐं हिन कलमे ते सज़ा। बाबा इहो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं बि कमु थिया, नबीअ पे सठो इन्हीअ खे। ऐं केरु हो? सहाबियात मज़ा हिकिड़ी माई सहाबी आहे जंहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चेरो मुबारक ॾिठो। हाणे इहा तकलीफ़ सहणु, बिलाल जो रोडनि में छिकजणु, वरी वठी कोसा पथर आणे हिकिड़ा जेका निटल हॾीअ में ततल हुजनि, हिनखे दसे चौधारी पथर रखी हुन पथरनि में अंदरि बंदि करे छॾियो पियो आहे अंदरि। मथो भला केतिरा पथर माण्हू कढंदो, अंदरि माण्हू मरण जहिड़ो थी वञे, पथर हिकिड़ा ॿ टे मण पथर मथो कोसा पइजी वञनि। पोइ चवंदसि हाणे छा थो चवे? त चवे अहद 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 हिकिड़ो। पोइ चवंदसि ईअं छो थो चवे? लात खे मञे, मनात खे मञे, उज़ा खे मञे, साफ़ा हिना हेतिरा अबार असांजा चट 360 पुत पिया आहिनि काबे में, तूं सभिनी जो मुनकिर। मां तव्हांखां पुछां थो त इहा केॾी तकलीफ़ आहे? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब्र कयो, सभिनी सब्र कयो। अया इहे सभु इन तकलीफ़ुनि जे सब्र करण ते इहे इज़त वारा हुया या न हुया? मां वधीक छा ॻाल्हायां, ॾुखिया था जन अखर चवनि, पर तव्हांजे सम्झाइण लाइ कुझु त चवां। छा चवां भला? हाणे ॿियो ॾुखिया ॾाढा अखर चवां। माण्हू हाणे था चवनि त भई माण्हू साहबा कराम जे इज़त में बेग़ैरत बणिया आहिनि। मां पुछां थो त उन्हनि माण्हुनि खे छा चवंदो जिन एॾी साहबा जी रूबरू तकलीफ़ ॾिठी? छा चवंदो उन्हनि खे? मां त तफ़सील सां कुझु न पुछी पाण सम्झो। अलाह ताला तव्हांखे साल ॾे। हा, माण्हू था चवनि त अॻियां जेकॾहिं इहे मसइला सम्झा हा, अॻियां जेकॾहिं इहे मसइला सम्झा हा त पोइ बेग़ैरत हा जो चुप करे वेठा, ऐं जे न सम्झायूं त पोइ जाहिल हा, जाहिलनि जी असां छो था बेदारी करियूं? अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके हिन वक़्त में दीन माण्हुनि खे ॿुधाइनि था। हालांकि ईअं आहे, हे सभु इहे रूबरू न हुया। इहे माण्हू नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं न थिए थियो। हज़रत बिलाल तो, हज़रत अमार थो अचे, हिन जी माई त वीचारी माइड़ी वई, अमार थो अचे। अमार खे छा कयो अथनि? ॿधी सुक ॻोड़ो करे ज़मीन ते रखी चौधारी छेणनि जो वाड़ो ॾिनऊंसि। हे जीअं ॾिसंदा आहियो न लोहार पीथे जो ठाहींदा आहिनि, हा, पाटो चाढ़ींदा आहिनि मथां,
अहिड़ो चौधारी चिणनि जो बाहि जो औंकड़ी ॾिनो बाहि हे विच में पियो अंदरि हाणे अंदाज़ करियो जॾहिं ॾिठो त हाणे मरे थो त हिन वरी पाणीअ जी हिकिड़ी खॾ भरे खणी छॾियऊं वरी वठी उन खे खणी अंदरि उन में ॿोड़ियऊं चवंदुसि हाणे त नबीअ जे लाइ कुझु चओ पोइ आख़िर छॾियऊंसि हज़रत अमार अचे थो नंढो न जवान आहे वीचारो हा 15-20 सालनि जो छोकिरो हुज़ूर साईं जॾहिं आयो त ॾिनो पाण मथे पियो करे शायदि तोखे कसा करे चौराए अथनि चुप खणी वीचारे खे चवंदो कर ॿार छा थींदो ॻाल्हि कान्हे अलाह ताला असांजी इज़त वॾी कई आहे तव्हांजी इज़त वॾी कई आहे ॻाल्हि शैताननि खे जवाबु ॾेई छॾींदासीं वक़्तु कढी ईंदासीं हाणे केरु हुजे ॻाल्हियूं तमामु घणियूं केतिरी हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं त ॻाल्हियूं जेके तकलीफ़ूं थियनि पहुतियूं एॾियूं आहिनि जो उनखे पाण जेको बयानु फरमाए सघनि उहो चवां त तफ़सील नथो ॾियां तफ़सील ॾियणु हर वक़्तु कमु न आहे कंहिंजो बयानु करण जो न को चई सघिबो आहे कॾहिं कॾहिं जेके ज़रे ज़रे ते हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ ॾिनाऊं पाण फरमाइनि था मां उज़ी नबी क़त मां उज़ी बि सभी ॾिना अहिड़ो को नबी को रसूल अहिड़ो न ईज़ायो जहिड़ो मूंखे अलाह जे रस्ते में ईज़ायो पाण फरमाइनि था दुआ करे त अलाह ताला दीन जे फिल्म जी सम्झाता फरमाएता सम्झ वॾी सब्र बि अलाह ख़ातिर थींदो आहे जहिड़ो बि अलाह ख़ातिर थींदो आहे रज़ा बि रब जे तरफ़ां हूंदी आहे ॿी नफ़्स जे पासे खां बि थींदी आहे इन में फ़र्क़ु करणु ॾाढो ॾुखियो आहे माण्हू केतिरा कम सम्झंदो आहे त मां दीन जा थो कमु करे हालांकि हूंदा आहिनि नफ़्स ख़ातिर हूंदा आहिनि कॾहिं वरी माण्हू नफ़्स ख़ातिर चवंदा त मां कमु थो कयां पर उहे दीन ख़ातिर थी वेंदा आहिनि हा कंदो आहे नफ़्स ख़ातिर पर दीन ख़ातिर थी वेंदा आहिनि इहा अजीब ॻाल्हि आहे फरमाइनि त हता तज़ा लुक़मतन फी इमरातिक गिरह खणी पंहिंजे घर वारी जे वात में विझे थो न हाणे इहा अलाह ख़ातिर आहे घर वारी वणे थी नई शादी कई अथई गिरह पंहिंजी पाण विझे थो वात में हुनखे थो विझे वात में हता तज़ा लुक़मतन फी इमरात नबी साईं फरमाइनि था गिरह खणी जेको घर वारी जे वात में विधई अलाह तबारक तआला इन ते राज़ी थो थिए इन गिरह खे इबादत थो करे आहे नफ़्स जी ॻाल्हियूं ॻाल्हियूं केरु सम्झे केरु सम्झाए केतिरो बयानु कजे अलाह ताला ख़ासि सम्झा था फरमाए तॾहिं अलाह ताला नबी साईं खे फरमाए थो वस्तक़िम कमा उमिर त मज़बूत थी बीह जीअं तोखे हुकुम आहे नमन ताब महक ऐं जेके तोसां गॾु रुजू थी थो करे मुंहिंजे साम्हूं इबादत जे लाइ फर्मा बरदारी जे लाइ इताअत जे लाइ बीठा आहिनि तूं सभई मज़बूत थी बीहो भला त तुग़यान न कजो हद खां न कजो इहे मज़बूत थी बीहो ऐं इहा कमज़ोरियूं एॾी तकलीफ़ूं सां ऐं संगत जी हिमायत बि न पिया करे सघनि छा कजे अहिड़ी तकलीफ़ अहिड़ी मुसीबत को माई वीचारी को नींदरो को हज़रत जे लाइ छा कजे ऐं अलाह ताला क़यामत ताईं रिकार्ड क़ाइमु करे छॾियो त को बि दुनिया में दीन जी ख़िदमत करे जॾहिं मुसीबत में अचे त ईअं चई नथो सघे त साईं अॻे तकलीफ़ूं कोन हुयूं असांखे घणियूं आयूं आहिनि कोन हेॾियूं तकलीफ़ूं आहिनि ऐं वरी ईअं बि को चई नथो सघे त दादा अॻे त आराम हूंदो हो अॻे त हर को माण्हू दीन जी दावा करे ख़ुशि गुज़ारींदो हो हाणे साईं दीन जी को दावा करे त पोइ ख़बर पए केॾियूं न मुसीबतूं आहिनि अंदाज़ करियो इहा दावा अॼु ताईं को करे सघे थो त हाणे तकलीफ़ूं घणियूं आहिनि न हीअं रब ताला पहिरियों ई इहो सॼो मामिलो क़यामत ताईं साफ़ु करे छॾियो जेको जो अॻिते सॼी दुनिया में कंहिंखे दीन जे करे ॾुख पहुचे को बि अहिड़ो माण्हू कोन्हे जहिड़ा उहे उन वक़्त में ॾुखिया नबीअ सां गॾु नबी जे आद मथां को सुभाणे चए थी अॻे त हाणे सुख में दीन कयूं असां त फाथल आहियूं असां छा करियूं असां त नथा करे सघूं इहा दावा तॾहिं फरमाइनि था त तव्हां मुंहिंजो को हिकिड़ो केॾो बि वॾे में वॾो ख़र्चु अलाह जे रस्ते में करे पर मुंहिंजे साहबा जे दौर में जंहिं हिकिड़ो कणिक जो सेर ख़र्चु कयो आहे तव्हां रुए ज़मीन जेॾो ख़र्चु करियो ख़ैरु करियो त बि उन्हनि जे हिकु टोए खे न पहुचंदो अहिड़ी ॻाल्हि आहे जीअं अलाह ताला उन्हनि जी एॾी इज़त कई आहे इन सहप जे करे तव्हांजी माना सहप जो बाब बि त आहे न इन बि मां तव्हां मलूं बसीर जेकी तव्हां करियो था अलाह ॾिसे थो
तंहिं करे तव्हां पंहिंजे रब खे ॾेखारियो ऐं उन में केतिरे क़दुरु सचाई आहे, केतिरे क़दुरु अमानत आहे, केतिरे क़दुरु तव्हां वटि पामर्दी इस्तक़लाल आहे, ऐं केतिरे क़दुरु तव्हां पंहिंजे दीन जे मथां, अक़ाइद जे मथां, अख़लाक जे मथां, इबादत जे मथां, मामलात जे मथां, वापारनि तिजारतुनि में सचाइनि जे मथां, लाइन देन जे मथां, ॾियण वठण जे मथां, कर्ज़ पखे जे पूरे करण जे मथां केतिरे क़दुरु तव्हां पूरा आहियो, सचा आहियो, अलाह ॾिसे थो तव्हां। हिकिड़ो कमु रुॻो न कजो त बि कामयाबी आहे। ॾिसो त हे ज़ालिम आहे, ॾिसो हे काफ़िर आहे, ॾिसो हे फासिक आहे, ॾिसो हे मुशरिक आहे, ॾिसो हे बुछड़ो आहे, हे ठगी थो करे, हे खोट थो करे, जहिड़े जहिड़े क़िस्म जो गुनाह कंहिंखे मालूम कोन्हनि, गुनाह मालूम न हुजे अहिड़ो त तमामु थोरा माण्हू, या त की नंढी उमिरि जा हूंदा जेका छोकिरा वीचारा, या त अहिड़ा परे मुआशिरे में किथे हूंदा जिते आमद रखी ॻाल्हि, न गुनाह घणे करे मालूम आहे कंहिंखे। रब ताला थो फरमाए त यादि रखो कंहिंजो गुनाह ॾिसी दिलि में मैलान न कजो, लाड़ो न कजो उन्हनि में, भला तरकन इलाही ज़ालम, ज़ालमनि ॾे थोरो बि लाड़ो मैलान न कजो, कंहिं माण्हू खे ज़ालिम खे, कंहिं अहिड़े बुछड़े खे, कंहिं अहिड़े माण्हू खे ॾिसी चओ त असां ईअं करियूं, दिलि में ख़्यालु बि न आणिजे। ख़तम नार पर ॿाहिरि पहुचंदी तव्हांखे ॾिसां, जीअं हुननि खे साड़ींदी तव्हां जेकर उन में हथु विझंदो तव्हांखे। हिकिड़े माण्हू जो अखारो मुंहुं, ॿियो चयो हुनखे हथु थो ॾे, उन पंहिंजे मुंहं खे जीअं त तुंहिंजो मुंहुं अकारो, हुनखे मुंहुं पंहिंजे हथु हयां, वरी हिन खे ख़ुशि आहीं चङो भलो, हिन जा हथ कारा थी पिया, हुनजा बि कारा थी पिया, वरी जेको ॿियो परियों हथु ॾींदो उहो बि कारो थी पियो। मतिलबु त ज़ालिम जी तरफ़ मैलान ज़रो बि न आहे करे, न त ईअं हथु कारो थींदो वेंदो। अलाह खां सवाइ वारिस तव्हांजो कोन्हे, मददगार कोन्हे। सुमला तुम सरून, जेकॾहिं तव्हां उन खे छॾींदो त पोइ मदद कान्हे बाबा। तंहिं करे तव्हां सचाई करियो, इख़लास सां हलो, पंहिंजी संगत में हिक ॿिए सां इज़त करियो, ताज़ीम करियो। इहा आहे असली ॻाल्हि, इंसान जी इज़त करे, मोमिन जी इज़त करे। इहे दर्जा हिकिड़ा रखियल, गुनाह जी मजलिस में वञण खां पाण खे बचाइजे, गुनाहगारनि सां संगत पंहिंजी न रखिजे, जेतिरो थी सघे पासीराती रहो, न त पोइ ख़राबु ॻाल्हि आहे ॾाढी।